नासिर नगुणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि अॻु बि पाकिस्तान बचाइण जो नारो हणी मुल्क बचायो हो, हाणे बि बचाईंदा। संदसि मर्ज़ीअ खां सवाइ केर बि वज़ीर आज़म न बणिजी सघंदो। नवाब शाह में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि मुलाक़ात कई। उन मौक़े ते आसिफ ज़रदारी ॻाल्हाईंदे चयो त हुननि अॻु बि पाकिस्तान बचाइण जो नारो हणी मुल्क बचायो, हाणे बि बचाईंदा। हुन चयो त कारकुन संदरा ॿधी छॾनि, चूंडुनि में भरपूर नमूने हिसो वठंदा। संदसि चयो त संदसि मर्ज़ीअ खां सवाइ को बि वज़ीर आज़म न थींदो। आसिफ अली ज़रदारी चयो त पीपी वॾी तयारी सां चूंडुनि में हिसो वठंदी। हवा खे नासिर अपडेट कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुननि अॻु बि पाकिस्तान बचाइण जो नारो हणी मुल्क बचायो, हाणे बि बचाईंदा। संदसि मर्ज़ी खां सवाइ केर बि वज़ीर आज़म न बणिजी सघंदो। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे नवाब शाह में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़िकार ख़ासकरी सां। ज़ुल्फ़िकार, नवाब शाह में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ात कई आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल ही अॻूणे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी हाउस नवाज़ शाह में 4 ॾींहंनि खां वठी कारकुननि अॻवाननि ऐं जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि सां मुलाक़ात जो सिलसिलो जारी आहे। अॼु बि मुख़्तलिफ़ जेके चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि सां हुन मुलाक़ात कई, जेके म्यूनिसिपल कारपोरेशन नवाब सां तालुक़ रखंदा जिते आसिफ अली ज़रदारी उन्हनि खे ख़िताब कंदे चयो त असां अॻु में बि मुल्क बचाइण जो नारो हयो ऐं मुल्क खे बचायो ऐं हाणे बि असां मुल्क खे बचाईंदासीं। उन्हनि जो चवणु आहे त कारकुन जेके आहिनि से संदरा ॿधी छॾींदा आहिनि जनरल इलेक्शन जे लाइ तयारियूं करण जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी सॼे मुल्क में वॾे पैमाने ते जेको आहे सो चूंडुनि में हिसो वठंदी। हिन जो चवणु आहे त मुंहिंजे मर्ज़ी खां सवाइ को बि मुल्क जो वज़ीर आज़म न थींदो। हिन जो चवणु हो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जमहूरियत जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उनजी लीडरशिप खां वठी कारकुननि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, जे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुल्क खे बचाइण जे लाइ हर मुमकिन इक़दाम खयां आहिनि। जॾहिं त उन मौक़े ते अॻूणा MP गुलाम कादिर चांडियो, हाजी अली हसन ज़रदारी, तारिक चौधरी ऐं ॿिया पार्टी अॻवान बि उते मौजूदु हुआ। जी वॾी महिरबानी।